वारा प्रेस क्लब जा सहाफ़ी दोस्तों, अस्सलाम वालेकुम। GSN जी साईं GM सैयद GSN महाज 22 दिसंबर ते सिंध जे तहफ़ुज़ लाइ, सिंध जे दरिया जो तहफ़ुज़, सिंध जे समुंड जो तहफ़ुज़, सिंध जे गैस जो तहफ़ुज़, सिंध जे कोयले जो तहफ़ुज़, सिंध जे खाणनि, जबलनि, पहाड़नि, सरहदुनि जो तहफ़ुज़, सिंध जे ख़ज़ाने जो तहफ़ुज़, सिंध जे करोड़नि इंसाननि जे बावकार जियापे जो तहफ़ुज़ लाइ, ख़ुशहाली लाइ GSN महाज जी तरफ़ां असां हैदराबाद में एहतिजाजी मार्च रखियो आहे। उन मार्च जे सिलसिले में GSN महाज जी राब्ता मुहिम जारी सारी आहे, जंहिंमें सॼी सिंध जे माण्हुनि वटि आबादगारनि, उस्तादनि, शागिर्दनि, हारिनि, पोरियतनि सिंध जे शऊर वटि दर दर वेंदासीं त सिंध गैर महफ़ूज़ थी वई आहे। उते ख़ुशहाली, इज़त, इंसाफ़, तालीम, तरक़ी, रोज़गार जो ख़ात्मो कयो वियो आहे। असांजी दौलत लुटी ऐं फुरी वञे थी। उन लुटमार ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ सिंध जा माण्हू पुरअमन तौर ते ॿाहिरि अचनि। सिंध धाड़ेलनि, मनुशियात फ़रोशनि ऐं रुश्वतखोर ऐं मनुशियात खोर ज़रदारी माफ़िया जे हवाले आहे। उन माफ़िया खां सिंध खे महफ़ूज़ कयो। आइनी तरमीमूं जबर ऐं ज़ुल्म में वाधा। 73 जो आइन तबाही आहे। उनखे तबाही खे अञा वधीक तबाही में तब्दील करण जे लाइ 26, 27 हाणे 28 आइनी तरमीमूं अचनि थियूं। हिते कॾहिं बि कानून साज़ी न थी आहे त सिंधियुनि खे बाइख्तियार कयो, बलोचनि खे बाइख्तियार कयो, पख्तूननि खे बाइख्तियार कयो। हिते चयो वेंदो आहे त पंजाब खे बाइख्तियार कयो ऐं फोरू ऐं लुटेरे निज़ाम खे अञा वधीक ताक़तवर कयो। तंहिं करे जबर ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ सिंध जे माण्हुनि खे महफ़ूज़ करणु, तुंहिंजूं ज़िंदगियूं महफ़ूज़ थियनि। लाड़काणे में ॿार खणी क़तल कनि था। असांजूं त बख़्तावर धीअरूं गटरनि में किरी मरनि थियूं। आसिफ़ ज़रदारी जी बख़्तावर धीउ ऐं आसफ़ा उहे सोन जे चमचनि में खाइनि थियूं ऐं महलनि में रहनि थियूं। सिंध जूं न्याणियूं रोडनि ते पिननि थियूं, दरपदर थियनि थियूं, बुखियूं आहिनि ऐं रोडनि ऐं गटरनि में मरनि थियूं। त हे अगवा इंडस्ट्रीज़ हिनमहिल बि माण्हू अगवा थियल आहिनि। धाड़ेल सरकारी आहिनि, अगवाकार सरकारी आहिनि। वार शहर ॾींहं ॾिठे जो फुरिजे थो। कातिल वार शहर जा फोरू नथा ॿधो। अॼु बि अख़बारूं पढ़ंदो आहियो आहे त रसनि ऐं ज़ंजीरनि में माण्हू ॿधा पिया आहिनि। सरकार धाड़ेल हिन नंढड़नि शहरनि में आईस हले थी। मनुशियात फ़रोश, धाड़ेल ऐं ज़रदारी जहिड़े रहज़न जी करप्शन जे निज़ाम खे ख़तम त नथा कनि, पर क़ौमप्रस्त कारकुननि जूं जबरी गुमशुदगियूं था कनि। पुलिस बेगुनाहनि खे खणी फुल फ्राई, हाफ फ्राई जे ज़रिए गोलियुनि जो बक बणाई थी। अज़ीज़ जकरो शदादपुर में उस्ताद पुलिस मारे विधो। रोज़ नौजवान खणी उनखे गोलियूं हणी चवनि था त धाड़ेल मारियो थो। मुक़ाबला जाली आहिनि। अदालतुनि खे जाली कयो वियो आहे। पार्लियामेंट जाली आहे। त हिन जालसाज़ी कूड़े निज़ाम जे ख़ात्मे जे लाइ, बुख ऐं गुरबत जे ख़ात्मे जे लाइ, तरक़ी ऐं आज़ादीअ जे लाइ, ख़ुशहाली ऐं इज़त ऐं वकार जे लाइ असां पंहिंजे माण्हुनि वटि वञणु शुरू कयो आहे। त अचो त 22 तारीख़ 22 दिसंबर ते हैदराबाद में गॾु थियूं। सिंध जे दंगनि, नंगनि, न्याणियुनि, बचनि, ॿारनि जो तहफ़ुज़ कयूं त जीअं महफ़ूज़ सिंध, ख़ुशहाल सिंध खे यकीनी बणायूं। महिरबानी।